कंहिं ज़माने में हिकु समूह शहज़ादो सारी सिंध ते राज कंदो हो, जंहिंखे ॼाम तमाची करे छॾींदा हुआ। हिकु ॾींहुं जॾहिं हू ॿेड़ी में वेही किंजर ॾंड जो सैर करे रहियो हो त अची मच्छी मारींदड़नि जी बस्ती वटां लंघियो, जिन खे मोहाणा चवंदा आहिनि। हू सॼो साल मच्छी फासाईंदा ऐं खाईंदा ऐं विकिणंदा हुआ। हिननि जी जिस्मानी ॻोल्हाइप शुमार करण खां ॿाहिरि हुई। ज़ालूं उमिरि खां अॻु पोड़ियूं हुयूं, कोझियूं ऐं गदिलियूं हुयूं, सारो जिस्म रोगी हुयूं। हिननि में मच्छी जी बदबू हुई ऐं संदसि हर शइ में साॻी क़िस्म जी बांस, छा टुकड़ा, छाॼार ऐं कुड़ियूं ऐं संदनि रहण वारा पखा सभु उन बांस सां टिबटार हुआ। हालत ही हुई जो जेकॾहिं संदसि कपिड़नि खे हथु लाइजे त सारो ॾींहुं हूंद उन धप खां पंहिंजे पाण खां बुछान अचे ऐं ॿियनि अॻियां लॼी थियणो पवे, छो त उहा बांस हिननि जो पीछो छॾण वारी न हुई। संदसि ॿार बि माइटनि वांगुरु गदिला हुआ, छाकाणि त हू पाणी में रहिया थे ऐं तरण टुॿनि हाण में लुधड़नि खां वधीक तेज़ हूंदा हुआ। जेके ॿुड़नि ऐं सरनि में रहंदा हुआ, उहे सर ऐं ॿुड़ा अक्सर करे ढंढ जे किनारनि सां झगटा कयो बीठा हूंदा आहिनि। मगर नूरी नाले हिकु मोहाणी छोकिरी वरी अहिड़ी सुहिणी हुई जो ॿियनि ॾांहुं निहारींदी हैरत वठी वेंदी हुई। संदसि अखियूं ॼण ॿ ॾिया थी चमकिया। हिन जा ॻल गुलाबी रंग जा हुआ, पर हू सारी सिंध में सूंह ऐं सोभिया में पंहिंजो मट पाण हुई। ॿियनि मोहाणियुनि छोकिरियुनि वांगुरु न की मेरी हुई, न का मंझांसि किनी बू थी आई, बल्कि हू साफ़ सुथरी, नाज़ुक ऐं सुहिणी। जहिड़ी शहज़ादी हू जहिड़ी हुई निमाणी, तहिड़ी हुई ख़ूबसूरत। इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो हिकु ॾींहुं ॼाम तमाची पंहिंजे ॿेड़ी में चढ़ी उतां अची लंघाऊं थियो, जिते हू ढंढ जे किनारे ते बीठी हुई। हिन जी नज़र नूरी ते पई। उन ई दम हिन खे हमेशह लाइ पंहिंजी दिलि ॾेई वेठो। ॼण त मोहाणी छोकिरी जी अखियुनि में चमक वारो असरु हो, छो बादशाह जी दिलि खे पाण ॾांहुं ज़ोरी छिके वरिताऊं। ॼाम तमाचई हिकु पल बि हुस्न जो ताब सही न सघियो। हिकदमि छोकिरी जे माइटनि खे सॾाए खां नूरी जी ॿांह जी घुर कयईं। ग़रीब मीर बहर ख़ुशी में न पिया मापनि जॾहिं ॾिठऊं त सिंध जो हुकुमरान संदुनि छोकिरी नूरी सां शादी करण लाइ आयो आहे। बादशाह जे तरफ़ां पाण ते महिरबानी जी नज़र ॾिसंदे अहिड़ी हिमत अफ़ज़ाई थी त सभिनी मोहाणनि ऐं मोहाणियुनि वॾा शादमान कया। बादशाह पंहिंजा खज़ाना खोले छॾिया ऐं हीरा जवाहर, याकूत, अशरफियूं ऐं चांदी सोन जा सिक्का माण्हुनि में अहिड़ी तरह पखेड़े छॾिया ॼण त हिननि जी मच्छियुनि जा छिलर हुआ, ऐं नूरी खे पंहिंजे निकाह में करे पंहिंजी राणी कयईंसि। बावजूद एॾी मान ऐं मर्तबे जे नूरी जी सादगी निठाई में को बि फ़र्क़ु न आयो। पंहिंजी सभिनी ख़ुशामदीननि खे जवाबु ॾींदी हुई त मां त फ़क़्तु हिकु ग़रीब मोहाणी आहियां ऐं मुंहिंजो बादशाह बि वॾे मान मर्तबे वारो ऐं मूंखां केॾो न आला आहे। वरी बादशाह खे चवंदी हुई, मां खामिन जी खाण आहियां ऐं तुंहिंजी राणियुनि जे मुक़ाबले में मां कुझु बि न आहियां। मूंखां त वधीक तुंहिंजूं राणियूं सुहिणियूं आहिनि। हिकु ॾींहुं ॼाम तमाची हिन खे पंहिंजी ॿियनि राणियुनि जे भेट में परखण जो पचायो, सो चवाए मोकिलियईं त हू शाम जो गाॾी में सवारी ते वञिणो आहे। हर हिकु पंहिंजूं बहितरीनु लिबास पहिरे वेही ऐं पोइ मंझांसि जेका बि सभिनी खां वधीक सुहिणी नज़र ईंदी उनखे पाण सां गॾु घुमण वठी वेंदसि। मगरूर समियूं राणियूं सोन जा ॻ ऐं क़ीमती वॻा वेस पाए ॻाठ मथे करे मुक़रर जाइ ते वञी पहुतियूं। मगर नूरी ग़रीब तमामु सादो लिबास पातो, ॻिची ऐं आङुरियूं ॻहनि खां ख़ाली हुयूं। हू निमाणी अंदाज़ में बादशाह ॾांहुं वधी संदसि अखियूं प्यार सां टमटार नज़र थे आयूं। ॿियनि राणियुनि ते अॻे खां बि वधीक पंहिंजो गुरूर जो मुज़ाहिरो कयो,
छाकाणि त खेनि ख्वाब ख़्याल में बि न रहियो त को बादशाह असांजे हार सिंगार खे नज़रअंदाज़ करे मुआणी खे तरजीह ॾींदो। पर जॾहिं बि जाम तमाची नूरी जो न्याज़ ॾिठो जंहिं संदसि अखियुनि खे रोशन थी कयो ऐं उनजे सामी लिबास खे ॾिठो जंहिंसां हिन संदसि दिलि हथु कई हुई, तॾहिं हिन समी राणियुनि ॾांहुं अखि खणी बि कोन निहारियो ऐं हथु डिघेरी हिन ॾांहुं वियो ऐं पाण सां घुमण लाइ वठी वियो। घुमण खां पोइ बादशाह खेसि सुवारी में पाण सां विहारे महिलात में वठी आयो। समियूं राणियूं गुस्से खां बाहि थी घर पहुतियूं, मगर उन्हनि जी कावड़ जी जाम तमाची ते का बि परवाह कान कई। उन खां पोइ नूरी खे पंहिंजे पट राणी करे सारी किंजर ढंढ संदसि माइटनि खे जागीर तौरु ॾेई छॾियऊं।